बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, अॼु तव्हां सां कमिटमेंट कई त इंशाल्लाह ताला तव्हांखे सईदाबाद जी लोकेशन ते असां जेको आहे E107 लॻाईंदासीं। लास्ट टाइम बि असां जेका E107 जे बारे में तव्हांखे ॿुधायोसीं, असां तव्हांखे चयोसीं त असांजो जेको तरीक़ेकार आहे उहो कंहिं बि नई जिन्स खे ऑब्ज़र्व करण जो असांजो पंहिंजो तरीक़ेकार आहे। छाकाणि त मां हिकिड़ो ब्रीडर आहियां ऐं उन ब्रीडर हुअण जे हवाले सां असां जेका आहे पंहिंजी वैरायटी जी जेका पोज़ीशन, जेका सिचुएशन ॾिसंदा आहियूं, उन हिसाब सां उनखे जजमेंट कंदा आहियूं। E107 हिकिड़ी ॾाढी बहितरीनु वैरायटी, पॉपुलर वैरायटी आहे ऐं हिकिड़ी इहा सिलेक्शन आहे, अञा ताईं इहा रिलीज़ कोन थी आहे। इहा तव्हांखे हिकिड़ी आगाही असां ॾेई सघूं था ऐं हिन जा जेके ब्रीडर आहिनि उहे कोशिशि कनि पिया इंशाल्लाह ताला इहा वैरायटी इदारे मां रिलीज़ थी वेंदी। हाणे असां ही तव्हांखे लास्ट टाइम ॿुधायोसीं त हिन खे असां सीड रेट ॾिनो आहे 60 kg। पहिरियां असांजो हूंदो आहे त सीड रेट असां केतिरो था ॾियूं, उन खां पोइ उन जी केतिरी थिए थी, मतिलबु जर्मिनेशन जे हवाले सां कीअं थी इहा वैरायटी लॻे। ठीकु आहे। हीअ पोखी असांजी 10-11 नवंबर ते आहे ऐं उन खां अलावा हीअ असां वटि हिकिड़ो पीस आहे लॻल। हाणे 60 किलो में असां तव्हांखे ॾेखारींदासीं। थोरो त तव्हां हेॾा ॾेखारियो। माशाल्लाह बहितरीनु गिरोथी आहे। हाणे हेठि तव्हां अचो, हिन जो टिलरिंग कैपेसिटी तव्हांखे ॾेखारींदासीं। हीअ ॾिसो, तमामु बहितरीनु बूढ़ो हिन जो आहे। जेकॾहिं असां हिन मां बूढ़ा कुझु पटींदासीं, ठीकु आहे। हीअ हिकिड़ो जेकॾहिं बूढ़ो आहे, असां मिसाल हिन जो हीअ टिलर निकिरी वियो आहे। 1, हीअ 2, हीअ 3, हीअ 4, हीअ 5, हीअ 6, हीअ 7 टिलर आहिनि। हिन खे जेकॾहिं असां मिसाल 2 बूढ़ा काउंट था कयूं, 1, हीअ 2, हीअ 3, 4, 5, हीअ 6, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, माना ईअं सम्झो त 6, 5, 6, 7 टिलर जेके आहिनि फी असांजे बूढ़े ते आहिनि। इन जो इहो मतिलबु थियो त 60 kg असांजे लाइ फी एकड़ सीड रेट हिन वैरायटी जो बहितरीनु आहे। अञा बि मां चवंदुसि, जेकॾहिं तव्हांजी ज़मीन भली आहे, जीअं ही लोकेशन में ज़मीन तमामु बहितरीनु आहे, ठीकु आहे, त हिन जे लाइ 55 खां 60 kg 1 नवंबर खां 15 नवंबर जी पोखी जे लाइ मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त बहितरीनु आहे। सीड रेट 55 खां 60 kg हिन जे लाइ काफ़ी आहे, छाकाणि बूढ़ो हणे थी। आबादकार दोस्तों, जेकॾहिं असां सीड रेट वधाईंदासीं त उहो असां ईअं सम्झो असां पंहिंजो ॿिज जो ज़्यान था कयूं। हरू भरूं प्लांट पॉपुलेशन ज़्यादा थींदी त असांजी कणिक अहिड़ो बूढ़ो कोन हणंदी। ठीकु आहे। हिन खे असां इनपुट्स तमामु सुठा ॾिना आहिनि। टिलरिंग कैपेसिटी तव्हांजे साम्हूं आहे, बूढ़ो तव्हांजे साम्हूं आहे, पर हिन जी आख़िर में जजमेंट जेका तव्हांखे ॾींदासीं, आख़िर में जेका तव्हांखे रिज़ल्ट ॾींदासीं, त उहा सॼी एनालिसिस वठंदासीं। टिलर्स असां ॾिठा बहितरीनु थिया आहिनि, जर्मिनेशन असां ॾिठी बहितरीनु थी आहे। सीड रेट तव्हांखे ॿुधायोसीं 60 kg ॾिनो आहे, इहो बि असांजो बहितरीनु आहे। इन खां पोइ जेको असांजो स्टेप हूंदो इंशाल्लाह ताला, हींअर जेको आहे बंदी खां पहिरियां, या जेकॾहिं पाणी ख़तमु थो थिए, 6 तारीख़ ते पाणी बंदि थींदो, उन खां पहिरियां असां हिन खे पाणी ॾींदासीं। बिल्कुलु पाणी जी कंडीशन में आहे। असां तव्हांखे रिक्वेस्ट कंदा आहियूं त पाणी ॿनियुनि खे घटि ॾियो, अहिड़ी पोज़ीशन ते अचे। हीअ ॾिसो, हाणे असांजी ॿनी खे पाणी ज़रूरत आहे, तमामु जेको आहे माना ख़ुश्क थी वई आहे ऐं असांजी ॿनी पाणी खणे थी। ठीकु आहे। त हिन कंडीशन में असां ॿनी खे पाणी ॾींदासीं त इन में छा थींदो, असांजी ज़मीन में जेको आहे अंदरि जेको आहे, ईअं सम्झो प्लांट खे साह खणण में ऑक्सीजन वधी वेंदी, त प्लांट असांजो साह न खणी सघंदो। छाकाणि असांजे ॿूटे खे खपे कार्बन डाइऑक्साइड। पाणी में वाटर सां ऑक्सीजन वधी थी वञे ऐं असांजो ॿूटो जेको आहे सर्वाइव नथो करे सघे। ठीकु आहे। सो इहे गैसिस जेके आहिनि, मिसाल वधी थी वञनि त इन ॿूटे जे में साड़ थींदो आहे। इन जे करे असांजो ॿूटो सही नमूने सां सर्वाइव नथो करे सघे। रबी जे क्रॉप खे तव्हां लाज़मी तौर ते घटि पाणी ॾींदा कयो। ठीकु आहे। ऐं ॿियो तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु कयूं त ॾिसो, हिन वैरायटी जे बारे में जेके ॻाल्हियूं हूंदियूं न, असां तव्हांखे उहे इंशाल्लाह ताला ॿुधाईंदासीं त हीअ बूटिंग ते कॾहिं थी अचे। E107 वैरायटी आहे, असां वटि बहितरीनु हिन जो स्टॉक आहे। इंशाल्लाह ताला असां पंहिंजे आबादगारनि खे ई ॾींदासीं, हिन जी रोगिंग कराईंदासीं। हिन जी टेलरिंग कैपेसिटी तव्हांजे साम्हूं आहे। रेंडमली मां हिकिड़ा बूटा पटे करे तव्हांखे टेलर्स काउंट कराया आहिनि। माना सीड रेट जे हवाले सां असां बहितरीनु तरीक़े सां मुतमइन अल्हम्दुलिल्लाह। 60 kg हिन जो सीड रेट काफ़ी आहे। टेलरिंग कैपेसिटी जे हवाले सां मुतमइन आहियूं। टिलर्स हिन जा तमामु ज़बरदस्त थिया आहिनि। जर्मिनेशन तव्हांजे साम्हूं आहे। ओवरऑल जर्मिनेशन जी बहितरीनु थी आहे। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। E107 जे हवाले सां तव्हांखे कहिड़ो बि को सुवालु हुजे हिन कंडीशन ते, हींअर इंशाल्लाह ताला हिनखे असां यूरिया ॾींदासीं, सल्फर ॾींदासीं, पाणी ॾेई करे, या पहिरियां पाणी खां ॾियूं था या पाणी खां बाद ॾियूं था, उहो असां ते डिपेंड करे थो। छो जो अवेलेबिलिटी खे बि ॾिसंदासीं, यूरिया जी या सल्फर जी फर्टिलाइज़र जी अवेलेबिलिटी ॾिसी करे असां हिन ते अप्लाई कंदासीं।
पोइ इंशाल्लाह ताला हिन खे वरी बंदी खां पोइ असां जेको आहे ॿी ऑब्ज़र्वेशन में तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी थैंक यू।